तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था घायल धरती जे सीने ते अहिड़ी कनि था जा दुनिया खे बदिलाए थी, जा हर कंहिंखे जाॻाए थी। हा, हिकिड़ो अहिड़ो तारीख़ी माण्हू अॼु हिते मौजूदु आहे। आउं दावत ख़िताब ॾींदुसि अॼोके प्रोग्राम जो महिमान ख़ास, अवाम जो महबूब रहनुमा, जेको दुश्मन लाइ ललकार आहे, सजणनि लाइ सुरही हुबकार आहे। इस्तक़बाल कंदा दावत ख़िताब ॾियां थो अवामी तहरीक जे सरबराह कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब, जिन खे तुरंत पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब। जिए जिए पलीजो, जो जिए जिए, जिए जिए, जो जिए जिए, जो जिए जिए, ओ जिए जिए, जो जिए जिए। मेहरान जो लीडर, मेहरान जो लीडर, मेहरान जो लीडर, ओ सिंध जो लीडर, ओ सिंध जो लीडर, ओ सिंधर, ओ तंजो लीडर, ओ तंजो लीडर, ओ मजो लीडर, अवाम जो लीडर, अवाम जो लीडर। जिए जिए जिए। सिंधी हारी तहरीक जा नवा चूंडियल सदर जनाब विष्णुमल, अदी मुमताज सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी जनरल अदल सुमरो, सकीर खान, असांजा मोअज़्ज़िज़, असांजा भाउर, असांजा साथी अॻवान, हिन स्टेज ते वेठल ॿिया तो भेनरो, भारो, हारियो, नौजवानो, शागिर्दो, ॿारड़ो, जीएन सिंधी, जीएन जी सिंध, जीएन हारी, जी असांजी हक़ परस्त गुजरात। ऐं दिलि जे गहराइनि सां उन्हनि दोस्त खे मुबारकबाद ॾियां थो जेके नवां चूंडिया आया आहिनि, सिंधी हारी तहरीक जा अॻवान थिया आहिनि, ख़ासि करे विष्णुमल खे ऐं हुनजे साथियुनि खे ऐं हारी तहरीक खे हिन शानदार कॉन्फ्रेंस क़ाइमु करणु ऐं जो इंतज़ाम करण ते मुबारकबाद ॾियणु चाहियां थो। मूंखे इंतहाई ख़ुशी आहे जो हिकिड़े काफ़ी अरसे खां पोइ मूंखे इहो मौक़ो मिलियो आहे त आउं सिंध जे हारियुनि सां मुखातिब थियां ऐं उन्हनि जे जोश ऐं जज़्बे, उन्हनि जे वलवले जो मुशाहिदो करियां, उनखां उत्साह हासिलु करियां, ताक़त ऐं कुवत हासिलु कयां। छाकाणि जो हर हिकु माण्हूअ खे उत्साह जी ज़रूरत आहे। हर हिकु माण्हूअ खे हिन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त हुनखे ताक़त मिले, ॿियनि खां ॾढ मिले, सहारो मिले, यकीन मिले त जेकी कुझु असीं करियूं पिया उहो रायगान न आहे, उहो वफ़िक न आहे, उहो अजब न आहे, उहो खामखा न आहे, उनजो को नतीजो आहे। सिंधी तारीख़ जा गुज़िरियल सालनि खां वठी जेका जदोजहद कई आहे उनजो हिकिड़ो नंढिड़ो नतीजो अव्हां जी अॼु मौजूदगी आहे। ऐं सिंधी हारी तहरीक जेका जफ़ाकशी कई आहे, जेका जाखोड़ कई आहे, उनखां पोइ अॼोकी हिन कॉन्फ्रेंस में जेके नग़मा ऐं गीत पेश कया विया आहिनि उन मूंखे इंतहाई घणी सराही ॾिनी आहे। ऐं असां जेको इहो प्रोग्राम रखियो हो शुरू खां वठी त सिंध में पुराणनि तरीक़नि सां जदोजहद कामयाबु न थींदी। सिंध में रुगो सिंधी माण्हू, बूथ ॿधल माण्हू, पुराणनि दकियानूसी ख़्यालनि वारो माण्हू थी वेड़ कबी त हाराइबो। मिसाल तौरु असांजो अॻवान भाड़ी वेरो आहे, उहो भाड़ी माण्हू जंहिं नमूने सां वेठो अवी हेॾा कंधार मुड़ुस वेठा आहियो ऐं शीहणियूं औरतूं मौजूदु आहिनि जंहिं ॾिठे बुख थी लहे, उन हूंदे हिकिड़ा कूचड़नि जो नंढड़ो टोलो आहे जो सिंधी माण्हुनि जे मथां छातियुनि ते चढ़ियो ऐं टप पियो ॾे ऐं बदमाशी पियो करे। उनजो सबबु कहिड़ो आहे? कंहिं माण्हूअ चयो बोनापार्ट दुनिया जो हिकिड़ो वॾे में वॾो कमांडर आहे, उन चयो त जेकॾहिं को शींहुं सिपाही सालार हुजे ऐं उनजे पुठियां रिढनि जो धण
लश्कर बनियो बीठो हुजे त इहा ॻाल्हि बहितर आहे हिन ॻाल्हि खां त शींहनि जो हिकिड़ो लश्कर हुजे ऐं उनजी अॻुवाण रिढ हुजे। छो त जे रिढ अॻुवाण हूंदी घेटो अॻुवाण हूंदो त शींहनि जो सॼो लश्कर शिकस्त खाई वेंदो। पर जेकॾहिं अॻुवाण शींहं आहे त पुठियां भले घेटा बीठा हुजनि, अॻुवाण शींहं आहे, फतह हासिल। चवंदा त घोट भाड़ियो ॼञ वाइड़ी। हे असांजा घोट जेके भाड़िया आहिनि उन्हनि करे पाण सभु कंध हेठि करियो, कुकड़ थियो, सॼो ॾींहुं दहशतगर्द मुर्दाबाद कंदा अथऊं। न त हे थूम कहिड़ी आहिनि, हे शइ कहिड़ी आहिनि, ही चीज़ कहिड़ी आहिनि जिन जे बारे में पाण रुगो ज़बान सां ज़िक्र करियूं। इहा पंहिंजी बेइज़ती आहे। ही त रुगो पाण रुगो चपटी वॼायूं त गोली वञनि पिया। पाण रुगो हिकिड़ो खांगारो कढूं, थुका करियूं, इन्हनि खे असीं सुञाणूं था, चङी तरह सुञाणूं था। असांजी सॼी ज़िंदगी इन पहलवाननि सां गॾु गुज़री आहे। इन्हनि जूं बहादुरियूं, इन्हनि कंधार मुड़ुसनि जूं कारवाइनि जी असांखे ख़बर। पर छा आहे त अॻियां वेठो आहे घेटो बि कोन्हे, भाड़ जो हिकिड़ो तुंबो वेठो आहे, वॾेरो सिंधी, उहो वेठो आहे, पाण वेठो चटे ऐं बूट पियो चटे, मिरमर पियो करे ऐं क़ौम पियो मारे। उन करे असां चयो त पुराणनि तरीक़नि सां इलेक्शनूं खटी, वॾेरनि जे पुठियां हली, वॾेरनि जे पुठियां टाप करे उनजो टापरू बणिजी खणी माण्हू गवर्नर जनरल थिए। मूंखे माण्हू चवंदा तूं मेंबर नथो थिए। बाबा जी आउं खणी वज़ीर आज़म थियां, पर जे भाड़ियुनि जे लश्कर सां गॾु हुउसि त भाड़ियो ॿियनि खे माराए, पाण खे माराए, पर ॿियनि जी पुछा कराए। चवंदा आहिनि त भाड़ीअ सां गॾु बिश्त में हुजणु बि ख़राबु, मुड़ुस सां गॾु दोज़ख में हुजणु बहितर। त हे जेके भाड़ जा तुंबा आहिनि, इन्हनि जे आसरे ते वज़ीर आज़म थियो असांजो भुटो वीचारो मिस्किन। हिननि भाड़ियुनि जे आसरे ते बीठो, तुर बि बेस हलियो, वीचारे खे करे हिते हाणे पेश कयूं। छो त लॾ पुठियां भाड़ी हुई, पाण कंधार मुड़ुसो, पाण शींहं, पुठियां भाड़िया वेठा हुआ। त रुगो मिर कई, हू अॻियां हो, हू वञी शींहनि सां अटकियो, पुठियां नोलाणी हमरा गुम थी विया। लधाई कोन, जीअं गऊं जा मथियां ॾंद गुम थी विया, अञा ताईं कोन लधानि थी, हमरा बि कोन लधा। तंहिंजे करे असां इहो फ़ैसिलो कयो त पुराणनि तरीक़नि सां जंग न हलंदी, पाण नवां तरीक़ा कया। नवां तरीक़ा कहिड़ा कयसूं? मिसाल तौरु ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु असां सिंधी हारियुनि सां सिंधी हारियाणियूं गॾु ॾिसणु चाहियूं था। असीं सिंध जा न फ़क़ति मैदान में जवान ॾिसणु चाहियूं था, पर ॿार बि, औरतूं बि, ॿुढा बि, रुगो लठ वारा न, पर अखरनि वारा बि, सम्झ वारा बि, दिमाग़ वारा बि, राग वारा बि असां सां गॾु वढ़नि। रुगो लफ़्ज़ न, रुगो डंडा न, पर असां सां गॾु वढ़नि। गीत, ॿोल, आलाप, नग़मा, तार, उनजी झनकार दुश्मन जे मथां तलवारनि जो वार बणिजी कड़के। असीं पंहिंजे नई इनकलाबी सकाफ़त जी ज़रह पाए दुश्मन ते हमला आवर थियूं था। असीं पंहिंजे माण्हुनि खे सुजाग करण लाइ पुराणा रवायती भाड़ियुनि जा तरीक़ा न, पर जदीद रूए ज़मीन जी बहितरीन सम्झ मां पैदा थियल सकाफ़त, इल्म ऐं जे समूरनि रोशनियुनि सां मुसलत थी असीं अॻिते वधणु चाहियूं था। तंहिं करे अवां माण्हू हारियुनि खे नओं फ़िक्र हासिल करणो पवंदो। पुराणे फ़िक्र, कारीअ वारे फ़िक्र, औरतुनि खे ग़ुलाम रखण वारे फ़िक्र, घरनि में क़ैद थी रहण वारो फ़िक्र, पंहिंजे कुकड़ जे आने वांगुरु छारो करे छार करे विहण वारो फ़िक्र, रननि जे चौकीदारी वारो फ़िक्र, इन असांखे क़ैद कयो आहे। इन खां आज़ाद थियण खां सवाइ असीं दुश्मन सां मुक़ाबिलो करे नथा सघूं। असांखे इनकलाब आणणो पवंदो, न फ़क़ति सिंध में, पर सभ खां पहिरीं असांखे इनकलाब आणणो आहे पंहिंजे घरनि में, ऐं पंहिंजे घरनि में इनकलाब आणणु ज़रूरी आहे त असीं पंहिंजे हिन जाइ ते इनकलाब आणियूं, पंहिंजे ज़हन में, पंहिंजे ज़मीर में, पंहिंजे दिलि में इनकलाब आणियूं। असीं सचा थियूं सभिनी सां, पंहिंजो पाण सां, पंहिंजे घर सां, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे अंदर खे साफ़ करियूं त बेशक असीं आज़ादियुनि जा हक़दार आहियूं। ईअं न त असीं घर में गासिब ऐं जलाद ऐं कातिल ऐं तंग नज़र ऐं सोढ़े दिमाग़ वारा ऐं बेईमान माण्हू, सॼो ॾींहुं ताकूं कंदड़, पराई रननि में निहारींदड़, पुठियां हलंदड़, मुछूं 5 मीटिंग में असां थींदियूं आहिनि। पहिरीं 2-4 जॾहिं असां मीटिंग कयूं त जेको 5 वारो अचे मीटिंग वारो सो मुछूं पियो वठे। अभाउ न्याणियूं साणियूं सभु अची गॾु वेठा आहियूं, माण्हू भेणूं, पाण हिकिड़ो घर आहियूं। मुछ जे मथे पट पटां मुछ जो सुर वियोलियो।
पर माण्हू चवंदा आहिनि त टोलरनि लाइ करे ॾाढ़ी जुअनि जे करे ॾाढ़ी कान कूड़ाइबी त अगरि मुछूं मरण वारा मरो मरो पे मरोड़ियूं पर असां पंहिंजे रास्ते ते सही ते क़दम हुआसीं। असां चऊं त सॼे नए दौर जे जंग में हारी ऐं मज़दूर जे निजात जे जंग में सिंधी क़ौम जे निजात जे जंग में असीं पहिरियों भेरो इहो कमु कंदासूं त समूरी क़ौम खे गॾु खणी हलंदासीं। फ़क़ति चंद थोरनि माण्हुनि जी ख़सीस अक़लियत सां हीअ जंग खटी न सघिबी। जॾहिं पूरी क़ौम पंहिंजे समूरियुनि तवानाइनि सां पंहिंजे समूरनि इल्मनि सां पंहिंजे समूरियुनि दौलतनि सां ऐं पंहिंजे समूरियुनि हिशमतनि सां ऐं पंहिंजे समूरनि ॿारनि नंढनि वॾनि ॿुढ़नि सां गॾिजी जॾहिं हमलावर थींदी तॾहिं फतह थींदी। पुराणनि तरीक़नि सां नंढड़ा नंढड़नि माण्हुनि जे टोलनि सां फतह न थींदी। चांडिया पलीजा मगसी सिधी फलाणा इहो जेको सॼो टुकड़ा टुकड़ा कंदड़ शयूं आहिनि हे औरतूं ज़लील आहिनि मुड़ुस शेर आहिनि। इहे पुराणा दकियानूसी शिकस्त खाईंदड़ क़ौम खे ग़ुलाम बनाईंदड़ तरीक़ा इन सां जंग खटी नथी सघिजे ऐं उनजो नतीजो ही ज़िलत जी क़यामती आहे जंहिंमें असीं ज़िलत जे गार में गॾु आहियूं। त करे जेकॾहिं असीं चाहियूं था त तारीख़ असां सां इंसाफ़ करे असांखे बि तारीख़ सां इंसाफ़ करणो पवंदो। असांखे पंहिंजे अंदरि मर्ज़ कढणा पवंदा। असांखे क़ैद कंदड़ जेके मर्ज़ आहिनि जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खे निजात हासिल करणी पवंदी। असांखे नओं इंसान थियणो पवंदो नओं इनक़िलाबी थियणो पवंदो नओं मुड़ुसु माण्हू थी पवंदो। मुड़ुसीअ जूं तारीफ़ूं के पुराणियूं आहिनि। पुराणा मुड़ुसु माण्हू दकियानूसी मुड़ुसु माण्हू मुदे ख़ारिज मुड़ुसु माण्हू अबा फलाणो पुलिस वारे मारे 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 मसां आउं वकील आहियां मोटींदा आहिनि साईं ॾाढी मुड़ुसु मार जली अबा मारे तरी जली पोइ हुनजे खां सोटी आई चई न साईं पुलिस सां मुक़ाबिलो कीअं थींदो बाक़ी साईं ॿार मुड़ुसु पकी जली सची कान कई। सिंधी क़ौम सॼी उमिरि सची कान कई कुल काइनात सची कान कई। चई मुड़ुस जूं टंगूं वेयूं मुड़ुस हिन पासे वेलो हॾा बचे ओ अहिड़ो टांडो थी रहियो पर मजाला मुड़ुस को बड़क ॿारे जहिड़ी ज़मीन मिटी थियो पियो। अड़े तूं दलाव थी बि 50 माण्हू गॾु कर का फ़ौज ठाहे को मुड़ुस माण्हू थी का जदोजहद कर को वेड़ो हुनजे ॻचीअ मां जले बणिसां जे पट में दफ़न नथो करे मुड़ुस मार पियो खाए अबे मार खाधीसि ॾाढी मार खाधीसि पर ॾाढो मार खाधीसि। असांजे लाइ तारीख़ में आहे रुॻो मार खाइणु ऐं सची न कर। पुराणी जेके रस्मूं जूं रवायतूं हुयूं तिन जो नतीजो इहो आहे त रुॻो सची न करियो ऐं मार खाओ बसि। इहा ॻाल्हि सिंध जो माण्हू हाणे क़बूल करणु तयारु न आहे। सिंध जे माण्हूअ जे निजात जे लाइ ज़रूरी आहे त समूरियूं शयूं तब्दील कयूं वञनि। हर शइ टोटल चेंज जेकी हिन खां अॻु में आयासीं तंहिंखे उल्टो करणो आहे। मसलन असीं घर जा गुलू हुआसीं असांखे सॼी सिंध खे पंहिंजे पेरनि जे हेठां ॿेलो 2 विखूं करणियूं पवंदियूं। मूंखे ख़ुशी आहे त लाड़ जा माण्हू अची हिते पता आहिनि माण्हू मर्द बि पता आहिनि औरतूं पतियूं आहिनि नंढड़ा ॿार पता आहिनि। वॾी फतेह असांजी आहे वॾी फतेह आहे। मूंखे ख़ुशी आहे त असां जूं भेनरूं असां जूं न्याणियूं असां जूं धीअरूं उहे स्टेज ते वेठल हुयूं ऐं असां अॼु यूरोप ऐं अमेरिका जी बराबरी करण जे लाइक़ थिया आहियूं त असां अॼु पुराणनि रस्मनि जे ज़ंजीरनि खे टोड़े इंसान बणिजी जिए इंसान जिए जो नारो हणी इंसाननि जे क़तार में जानवरनि ऐं जंगलनि मां मारा मारी ऐं कारोकारीअ जे ज़ंजीरनि ऐं गंदनि दुबड़नि मां निकिरी असीं इंसाननि जे क़तार में बराबरि अची भाउर भेनर अज़ीज़ धीअरूं गॾु वेठा आहियूं। पुराणो तरीक़ो बोतारनि जे अॻियां हथ ॿधो किताब न पढ़बो सम्झ न हासिल कबी गीत न ॿुधबो शेर न ॿुधबो। मूं दोस्तनि खे चयो आहे शाइरी शुरू करियो। हिकिड़े हथ सां ताड़ी कान वॼंदी। मूं सवेल चयो असांखे शाइरी खपे जो असांजे दिलनि खे गरमाए असांखे शाइरी खपे जो असांजे दिमाग़नि खे रोशन करे। उहा शाइरी न जो असांखे हीरोइन वांगुरु चश वांगुरु सुम्हारे छॾे। उहा शाइरी जो असांजे दिमाग़ में नयूं रोशनियूं पैदा करे असांखे जुरतूं बख़्शे असांखे इज़तूं ऐं ख़ुददारियूं बख़्शे असांखे दुनिया फतह करण जा हौसला ॾे असांखे पंहिंजे ॿिरनि मां निकिरी दुनिया शहनशाही स्टेज ते जलवा फरोज़ थियण जी जुरतूं ऐं इज़मतूं बख़्शे। असांखे राग खपनि असांखे रक़्स खपनि असांखे ड्रामा खपनि असांखे ट्रेवलो खपनि असांखे किताब खपनि असांखे कापियूं खपनि असांखे फिल्मूं खपनि असांखे हर उहा शइ खपे जेका रूए ज़मीन जे इंसाननि जे बहितरीन दिमाग़नि इंसाननि खे ज़िंदह ऐं जावेद बनाइण लाइ जेके शयूं ख़लकियूं वयूं आहिनि उहे सभु खपनि। असीं ग़रीब आहियूं लेकिन इल्म जे शऊर जे सम्झ जे दौलत सां जेके ख़ज़ाना रूए ज़मीन जा आहिनि उहे मुमकिन ऐं मुयसर आहिनि उहे असांजो हक़ आहे त असांखे मिलनि ऐं असीं हिन वारे जे शहर में वेही उन्हनि सां मालामाल थियणु चाहियूं। साथियो ही जेका तारीख़ आहे
या उन्हनि माण्हुनि ठाही आहे जिन जुरत कई आहे पंहिंजे खोड़ मां ॿाहिरि निकिरण जी। जेकॾहिं तव्हीं चओ था अदा असीं बेवस आहियूं त तव्हीं बेवस आहियो, बिल्कुलु बेवस आहियो। अदा असांजी वाह कान्हे त बिल्कुलु तव्हांजी वाह कान्हे। माण्हू चयो आहे त जेको माण्हू चए थो त आउं मथां हाराए वञा, उहो हाराए वियो। उनखे विढ़ण जी ज़रूरत कान्हे, उहो बिना विढ़ण जे ई हाराए वियो। जंहिं सम्झो त मथां आउं हाराए वञा, उहो वियो। हीअ दुनिया उन्हनि जी आहे जेके चवनि था त असीं खटंदासीं, अॼु न त सुभाणे, सुभाणे न त परीहं, जेतिरो बि टाइम लॻो, जेकी बि करणो पियो। जेकॾहिं असांखे आसमान जे बंदियुनि ते उॾामणो पियो त आसमान ते वेंदासीं, जेके असांखे ज़मीन जे ऊन्हाईअ में पैनाइनि में वियो पवंदासीं। हथें चकें कातीअं विढ़जी वेरीअ सां, तलवारूं रुगो न, तोबूं न, चक बि, हथें चकें कातीअं। तंहिं करे सभई हथियार कलम जा, राग जा, मौसीक़ीअ जा, इल्म जा, फहम जा, अदराक जा, रूए ज़मीन ते इंसान ज़ात खे जेके कुवतूं मिलियूं आहिनि उन्हनि सां वेरीअ ते वार करणो आहे ऐं पंहिंजे कुवत खे वधाइणो आहे, निजात हासिल करणी आहे, ज़ुल्म जे ज़ंजीरनि ते टोड़णो। साथियो, तव्हीं घणा आहियो, घणाई मामूली शइ नाहे, पर उन हूंदे थोरनि जा ग़ुलाम हिन करे आहियो छाकाणि तव्हां घणा आहियो ऐं थोरनि तव्हांखे अंदर में जकड़े छॾियो आहे। थाणनि में, आफ़ीसनि में, जेलनि में पंहिंजो पाण खे क़ैद करे वेठा आहियूं। असांजो ही शइ सो जेल खानो आहे, ही शइ जेल खानो आहे, हिन असांखे क़ैद कयो आहे। असांजूं रीतूं ऐं रस्मूं असांजे दुश्मननि ठाहियूं आहिनि, कारोकारी दुश्मन ठाहियो, हिक ॿिए सां मारे क़तल करियो, मुड़ुसु माण्हू थियो फांसीअ ते चढ़ी वञो, दुश्मन असांखे चयो। ही सभु दुश्मन जो ठाहियल ॼार। इन्हनि खां निकिरूं जेकॾहिं असांखे वॾेराशाही हीअं पाप करे, हीअं यतीम करे, मर्ज़नि में वेड़े कुकुड़ करे वेठी न हुजे हा त छा असांखे असांजा दुश्मन हीअं कूचड़ा, हीअं यतीम करे विहारे सघंदा? हेॾी सारी ताक़त जी हूंदी? मुमकिन ई न आहे। ही पिंड दी घटियल आहे। स्त्री क़ौम खे मारे पोइ था चवनि सिंधी ॾाढा भाड़िया आहिनि, बसि यार सिंधियुनि जो हाल ई कोन्हे। अड़े दले जा बचा, अवां सिंधियुनि खे त जेलनि में विझी माण्हुनि खे कंध में मणक मणक अवां ज़ंजीरूं विधियूं आहिनि, पोइ था चओ त सिंधियुनि में हाल ई कोन्हे। अमीर जेके नाग आहियो, अमीर जेके फ़िरौन आहियो, अमीर जेके दजाल आहियो, अमीर जेके नहस आहियो, अमीर जेके नापाक आहियो, अमीर जेके धरती ते ॿार आहियो, उहे तरक़ी था लहो, पोइ सिंधी माण्हू ॾिसो त कीअं था हिन सां हिसाब ठीकु ठाक कनि। मसालो बैरूनी ऐं धारियूं दुश्मन नाहे, उहो कमज़ोर आहे। अहम मसालो उन खां वधीक वेझो जेको दुश्मन आहे यानी वॾेराशाही वधीक ख़तरनाक आहे। उन खां वधीक ख़तरनाक आहे उहे कामरो जेको असां मंझां निकितो आहे, जेको पुलिस वारो थियो आहे ऐं ॾंडड़ी फेराए आहे असां मां, आहे बुखियो, भांग आहे, घर में अटो बि कोन्हेसि, घर में कुकड़ साईं घाट पियो हले, टोपड़ी पायो, वॾेरे जो एजेंट दलाल बणिजो, हुनजो कुटण थियो, पस्तरी विझो, कामरो थियो, सीट सीटां ॾंड जो फेरो पए, पाण जहिड़े मिसकीन माण्हू ते उहो वॾेरे खां वधीक ख़तरनाक आहे। ऐं तंहिंखां वधीक ख़तरनाक आहियूं असीं ख़ुदि, जॾहिं असीं रुजत परस्ती जे असरनि हेठि हिक ॿिए जे ख़िलाफ़ कमीना ऐं नीच तरीक़ा अख़्तियार करे सॼो वक़्तु हिक ॿिए खे मसरूफ़ रखूं था, हिक ॿिए जूं क़ुवतूं ज़ाइल करियूं था। जॾहिं मर्द जे हैसियत में असीं औरतुनि ते ज़ुल्म था करियूं, पीउ जे हैसियत में ॿारनि ते कयूं था, रांदि कंदे वॾो ॿार नंढे ॿार खे मारे थो, जेको थुल्हो आहे सो कमज़ोर खे मारे थो, इहो वधीक ख़तरनाक आहे। पंहिंजो पाण खे पाण ते क़ुवतूं इस्तेमालु। हिते नंढड़ा ॿार वेठा हूंदा जो खाशे हूंदो, हण मुक हुनखे, हू वीचारो मिसकिन कंधे हेठि करियो। असां मूं ॾिठा नंढड़ा ॿार, हू बि कोन ॻाल्हाए सघे, हू बि कोन ॻाल्हाए सघे, पर हू ॿिए करे उन ते चढ़ियो घुटड़ो वेठो आहे। अरे तूं चढ़िया, तूं पाण ॻाल्हायो कोन सघेसि, उहे नंढड़े भाउ खे मथां चढ़ियो वेठो आहीं, चढ़ियो मस मस माण्हू वीचारियूं जुड़ियो अचनि ॿार ने खणनि, थोरो खाशे हूंदो ॿिए ते चढ़ी वेंदो। हुकुमरान तबिका ईअं न आहिनि, हो विढ़नि था रुगो ज़बानी दिमाग़। तव्हां कॾहिं ॾिठो आहे त कंहिं हाकम ॿिए खे संधाइतो वार कयो हुजे? कॾहिं बि। हे मीर पीर तव्हां कॾहिं विढ़ंदे ॾिठा आहिनि? हिकिड़ा असांजा यार वीचारा आहिनि, उहे कनि था ईअं, से वीचारा ग़रीब आहिनि, उहे भरचूंडी वारा पीर, उहे हिक ॿिए खे ढज़ो ॾेई कोयो वेठा आहिनि। ऐं कोंदा केॾी महिल जे नमाज़ पढ़ंदो हू त वरी ठाका जी ठुश कंदुसि। मूंसां गॾु जेल में पीर अब्दुल मानान पीर मुंहिंजा उहे यार वीचारा, उन्हनि धंधो हुननि जो इहो आहे हिक ॿिए खे मारींदा आहिनि। ॿिए कंहिं वॾेरे खे तव्हां ॾिठो त हिक ॿिए खे मारी, अदा विढ़िया आहिनि पाण में, हुन गोली हणी हुनखे मारे विधो, हराम कोई न। गॾु साईंस बाबा जान ख़ुशि
ऐं हारी चढ़ी भला तक चवंदा भेणा भाड़ी हुई छा हेड़ो अलाह भेणा वॾो फलाणो ख़ान जेको हो हल भेणा उनजे पाड़े मां को मटे न सघे पुट ने ॿिया फाली कोन्हे भेणा फलाणो में चोराए पियो हले धकड़ मारे नथो जेसि जेसी उनखे भरिसां जेल में न विझाईंदा जेसी टपड़ न विकिणाईंदुसि जेसी घर बचा लंघण न विझंदुसि तेसी वेंदा ई कोन थी मुछ हला भेणा फलाणा खान हू भले भाड़ जो तुम्बो जेको मिसकिन घर में हुजे हला भेणा फलाणा खान हल भेणा खतरो जीअं वेझो तीअं वधीक नुक़सान का नारे नारे पल्ली जो नारे नारे पल्ली जो हाणे ॿ टे ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि आऊं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां ॿ ॻाल्हि सम्झो बि उन ते एतबार बि करियो ऐं उहा ॻाल्हि विसारियो बि न त असां वाणी चवंदा आहिनि लेखो ॿधिजे लठण जे लेखो ॿधी असीं वकील माण्हू वाणिया माण्हू आहियूं ॿिए खे चवंदासीं वञी खून करे अचु पाण ट्रैफिक लॻींदासीं चवंदासीं रस्ते जो मथां बेक़ाइदे थी पए ट्रैफिक पुलिस जो क़ाइदो न ठही पए हिन को 1.5 पैसे जो नुक़सानु पाण कोन कंदासीं मथां क़ाइदे जे ख़िलाफ़ हुजे ॿिए खे चवंदासीं खून करे अचु आउं वेठो आहियां उहो हिसाब ॾी आउं तव्हांखे ॿुधायां थो त मौजूदु जेका सूरत हाल आहे तंहिंमें वॾेराशाही तव्हां खां तमामु कमज़ोर आहे टोटल में अॼु जो वॾेरो अॻे जी ॻाल्हि मूंखे ख़बर न आहे अॼु वॾेराशाही सभई जेको हिसाब असां वाणियुनि वारो ॿधो आहे उन हिसाब मुतब तव्हांजा दुश्मन तव्हां खां ॾहूणा कमज़ोर आहिनि दुनिया बदिलजी वई आहे मिसाल पाकिस्तान जो आइन अॻे हो कोन हाणे आइन आहे ऐं उहो आइन तमामु वॾनि रोलनि खां पोइ ठहियो आहे झेड़नि खां पोइ ठहियो आहे त उन आइन तां हथु खणणु हुननि जे वस में कोन्हे ज़िया टोड़ियो त वञी ॾंद शरीफ़ वञी रहियसि बदन लभे ई कोन थो अञा ताईं अलाए केॾा वेलो ॾंद थियल मुड़ुस ते आइन टोड़ियो जो जेरो हुजे त पक फांसी खाया छो त आइन टोड़ियो हुअईं तंहिंजे करे आइन हिकिड़ी इचे जो झंडो हुननि खे थी पियो आहे जो आइन खे टोड़ण वारनि जी हालत ख़राब थी आहे अॻे भेरे सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कयो हो त ज़िया जो अॻ में जेको आयो जनरल यहया सो गासिब हो ऐं चऊं त जो जेरो हुजे त हुन ते क़त्ल जो मुक़दमो हले आहे कॾहिं कॾहिं कानून जी बि अहमियत आहे कॾहिं ॾंडे जी अहमियत आहे कॾहिं तोब जी अहमियत आहे कॾहिं तरण जी अहमियत आहे कॾहिं ॻाल्हि जी अहमियत आहे कॾहिं राग जी अहमियत आहे कॾहिं खिलण जी अहमियत आहे कॾहिं रोअण जी अहमियत आहे वक़्तु थियनि था वक़्त जा फिरनि था चरख़ जा फेरा कॾहिं कहिड़ा कॾहिं कहिड़ा तंहिं करे हीउ चरख़ जो फेरो फिरी फिरी हिकिड़ी अहिड़े मंज़िल ते आयो आहे जॾहिं अव्हांजा दुश्मन कमज़ोर आहिनि हुननि खे ख़बर आहे त असीं कमज़ोर आहियूं तव्हांखे अञा ख़बर कान पई आहे इहा ख़बर मूंखे ॾाढी देरि सां पई तव्हांखे आउं ॿुधायां थो मिसाल तौरु अॼु अमलनि पुलिस जो उहो दौरु वियो हलियो जेकॾहिं माण्हू साबित क़दम रहे मसइलो साबित क़दम जो आहे मिसाल तौरु तव्हांखे पुलिस गिरफ़्तार कयो खून जे केस में गिरफ़्तार कयो सॼो ॾींहुं माण्हू सची विया कुटो 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 माण्हू थियल आहे छा करे आइन चए थो त जेको माण्हू गिरफ़्तार थिए थो तंहिंखे हक़ आहे फौरन पंहिंजे वकील सां मिले हाणे जे फौरन मिले थो त फौरन वकील थो अची ॾिसे त हिनखे त पुलिस मारियो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त पुलिस खे चमटण जो इख़्तियार कोन्हे वरी ॿुधो पुलिस खे खूनी अखियुनि सां उनखे खून करे गिरफ़्तार थियण खां पोइ आई जीअ खे हक़ न आहे त कंहिं माण्हूअ खे खून करण खां पोइ चमाट भणे क़ाइदो ई कोन्हे क़ाइदो ई कोन्हे चङो हाणे ऐं ॿियो पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 4 आहे उहो चए थो कंहिं बि माण्हूअ कंहिं माना हुन में कैदी अची वई कंहिं बि माण्हूअ जे इज़त नफ़्स खे जी तौहीन करणु ॾोह आहे हाणे जेकॾहिं वीचारे बांचो छा पियो करी इहो आर्टिकल 4 इनराफ़ी आहे ऐं उन में सूबेदार लटकी सघे थो ऐं उन ते केस थी सघे थो ऐं लख रुपया हर्जानो वठी सघे थो अमी चवंदो वकील आई कोन उहा जुदा ॻाल्हि आहे कंहिं माण्हूअ खे खूनीअ खे खून कयां न आहे कोन्हे उहो ज़मीन में किथे क़ाइदो कोन्हे खूनिया कोर्ट में केस हलाए फ़ैसिलो तूं कंदे तुंहिंजो कमु न आहे कमु करणु तुंहिंजो को कमु न आहे हुनखे अल्फा मां बे चवणु तुंहिंजो कमु आहे हुनखे बंदि करणु बंदि करे टंगे छॾिणो आहे अख़्तियार न आहे बंदि करे हुनखे पट ते सुभारणो आहे न हुनखे बिस्तरो ॾियणो आहे
खूनीअ खे बिस्तरो ॾियणो आहे, हुनखे का बि अहिड़ी ॻाल्हि करणी न आहे जो हुनजी इज़त मजरूह थिए। पट ते विहारणु माना हुनजी इज़त ऐं नफ़्स खे मजरूह करणु। ऐं जॾहिं बि कंहिं असील सां मिलणु ईंदो आहियां ऐं चवंदो आहियां बाबा कुर्सी खणिजो, छा लाइ साईं? ऐं चवंदो आहियां हिनखे विहारियो, हिनखे कुर्सी ते वेहंदो पोइ वेहंदुसि। क़ाइदो आहे, काइन पाकिस्तान जो आइन थो चवे, मुंहिंजे अॻियां इहे गैर क़ानूनी कम न करियो, काइन ते हलो। अमल नथो थिए उन ते पोइ था अचूं। पर पहिरीं ॾींहुं वकील रूबरू वेंदो, मारण जो सुवाल कोन्हे, उहो वरी उनखे मूं केतिरा भेरा तारूं कयूं आहिनि हारियुनि जे तरफ़ां त सूबेदार ख़ान फलाणा तोखे आउं तार थो करियां त फलाणे माण्हू सां तूं विड़ियो आहीं, हाणे मूंखे उन सां मिलाए त जीअं मूंखे तो ते केस करणो आहे, तंहिं करे हुन खां वकालतनामो वठणो आहे, मूंखे ॿुधाए त किथे आहे त आउं हुन सां मिली तो ते केस करियां। माण्हू सभु जीअरा वेठा आहिनि, घारे जो शहर आहे ठटे में। मूंखे पार्टी चयो तूं वकालत न कर, मूं वकालत कान कई, बंदि करे छॾियूं। हिकिड़ो दोस्त आयो चई मुंहिंजे पुट अलाए खून कयो आहे अलाए कोन कयो आहे, पर हुनखे खणी विया आहिनि, हुनखे मारीनि पिया, ऐं छोरो भला आहे अलाए सची मारई आहे अलाए कोन मारई आहे, पर कूड़ करे हुनखां बयान वठी वेंदा ऐं उहो फांसी चढ़ी वेंदो हुयो। तूं हली मुंहिंजे पारां वकालत कर। मुंहिंजो वकालत जो मूंखे इख़्तियार कोन्हे, चयो मूंखे पार्टी मने करे छॾी आहे, भाई घर वेठे मूंखे जेका पुॼंदी सा तुंहिंजी मदद करे सघां थो, मूंखे फी ॾे। चयां ठीकु आहे। मूं हुनखां 3000 रुपया वरिता शर्तनि ते, उन्हनि ॾींहंनि घणनि सालनि जी ॻाल्हि आहे। मूं चयो हितां उथंदुसि कोन, टेबल ते वेही जेकी मूंखां पुॼंदुसि कंदुसि। चई ठीकु आहे। मूं तां वेही तार कई एसपीअ खे ऐं आईजीअ खे त तव्हां माण्हू खणी विया आहियो, अगवा करे विया आहियो, फर्स्ट रिपोर्ट में हुनजो नालो कोन्हे, तव्हां हुनखे ज़ोरीअ टार्चर पिया करियो त जीअं हू ख़ुदि पंहिंजे ख़िलाफ़ु बयानु ॾे, तव्हां ॾोहो कयो आहे, तव्हां ते आउं फ़रियाद करणु चाहियां थो, उहो मूंखे ॿुधायो त किथे मिलांसि जो अव्हां ते फ़रियाद दाख़िल करणो आहे। टाइम ॿुधायो ऐं उन लाइ 50 रुपया तार जा, ऐं तार रस्ते तव्हांखे मोकिलियां थो। प्रीपेड हुनखे चइबो आहे, तार आहे, तार में तव्हां वटि पैसा ॾेई सघो। प्रीपेड टेलीग्राम कईमांसि, हे 50 रुपया मूंखे तार ज़रिए इतला ॾियो त आउं केॾी महिल अव्हां ते फ़रियाद दाख़िल करियां। जूने जो इंस्पेक्टर आहे, मुंहिंजो दोस्त हो, वाक़िफ़ हो, अञा ताईं आहे, हैदराबाद में वेठो आहे, हिनजे तिलक चाड़ीअ मथां ओड़ी पासे वेठो आहे। 3 या 4 राति जो आयो, कड़कुड़ ऐं सलाम सां चए भाई हीउ अचो मूला पैदा मुंहिंजो छा थियो आहे? चई भला छोरो हरामी आहे, तंहिंखे तो धक रमाणी धक शैतानी, 2 टे डंडा आया आहिनि, हाणे पियो आहे, टंगनि मां रत पियो हुजेसि, वरी द्वारी तार पइती आहे, हाणे असां लाइ तो ॾचो पैदा कयो आहे, हाणे छा कयूं? असांजी जिंद छॾ। मुंहिंजो ठीकु आहे, फर्स्ट क्लास। पर धणी चयूं धणी लॻे हथ कढो वेठा आहिनि। पोइ खलरिया पैसा, मुंहिंजो 5000 रुपया ॾे। 5000 रुपया ॾिनई, माण्हू घर छॾे वियो, अलाए खूनी हो अलाए कोन, मूंखे ख़बर न आहे, आउं कुझु कोन थो चवां, पर 5000 रुपया ॾेई घर छॾे वियो। कानून जी ॻाल्हि हिते अलाए उहो माण्हू आहे या कोन्हे, विकियो ख़ासि खेली बदीन जा अमराए वेठा आहिनि, मूं वटि आया त चऊं त हुनजी पां भई छॾियो आहे, टंगू भई छॾियोसि। नालो विकियो ख़ासि खेली आहे, हीअ जो सजण साहिबु सेक्रेटरी साहिबु वेठो आहे, हिनजे ॻुठ जो आहे, सुञाणेसि। मूं हाईकोर्ट में पिटीशन दाख़िल कई, मेजर मूं हाईकोर्ट में पिटीशन दाख़िल कई, छापो आयोसीं, पकड़ियोसीं, वठी आयसि, मेजर खे मूं हाईकोर्ट में घुरायो। ॿिए ॾींहुं हुन विकीअ सां मिलियासीं, चई मूंखे त मेजरनि कुझु कोन कयो आहे। ख़ैर तोसां कीअं कोन कई आहे? चई साईं मेजरनि कुझु बि कोन कयो आहे। पोइ तुंहिंजी ॿांह कीअं भॻी आहे? चई ऐं किरी पियो आहियां, अलाए छा थियो आहे, मूंखे थियो आहे। पतो पियो त मेजर हुन वटि वञी घिसी करे हथ ॿधी हुनखे विहारे खटनि ते कुर्सियूं करे तयारु करे पंहिंजो टाउट करे आयो त ॾोकड़ तोखे थो ॾियां। पहिरीं ॾोकड़ ॾिनईसि, पोइ हुनखे पंहिंजो भड़वो कई, उहो वरी वियोसि, वरी ॾोकड़ ॿियनि खां वरितईं, हू थोरी असांखे छॾे हुन सां मिली वियो। चई मूंखे कुझु बि कोन थियो आहे, पर हू मुंहिंजा हथ कढी विया। ॿियो दोस्त हिते अॼु मौजूदु आहे, उन सां वरी मलाखड़ो थियो। मुंहिंजी परवानी न आहे, कानून जो मसइलो आहे। जेकॾहिं माण्हू में साबित क़दमी आहे त अॼु जी हालतुनि में कंहिंखे चमाट बि वॾेरो हणाए नथो सघे। चमाट बि न, वॾेरो बोतो आहे, अॻड़ियुनि जो गुॾो आहे, बोह भरियल शइ आहे, रुगो हू हऊ त पाण हाउ करे बीहंदो। वकील वीचारा से ज़ेर वीचार आहिनि, उहे वीचारा हुन खां अॻु में ॾिनल आहिनि। जज तो हा करे हीउ करियो, कंदे हेठि करियो। ऐं लाड़काणे जो वॾो फील मस्त वकील आहे, मुंहिंजो हुन में मूंखे वठी हलो त हुन फील मस्त जो दीदार करियां, जेको तो अचे टीप तो जनम ठीक है, फलाणू फलाणू।
मूंखे तो ने ज़ियारत करायो कंहिं संविधान हुनखे ॾिसां त हू कीअं थो खाए चई रुगो हीअं थो नियारे त माण्हू वियो रहनि बसि दहशतगर्दी कोर्ट में वीचारो वेठो आहे। हक़ीक़त में जेको वॾे में वॾो माण्हुनि जूं हिश्मतूं वरितियूं आहिनि से कूड़नि केसनि वरितियूं आहिनि ऐं पुलिस जे मार वरितियूं आहिनि ऐं जेलनि वरितियूं आहिनि। जेलनि जे सुपरडेंटेंट खे हीअं उभो करे ॿियारे सघियो। मूंसां हीअ तव्हांजे दादू जो हो, मूंखे मिलणु कोन थिए नहीं, मुंहिंजोमांसि मुंहिंजो नालो रसूलबख्श पली जो आहे, हीअ सभु ॿुधाए पियो, पुलिस ॿाहिरि बीठी आहे, भले रिपोर्ट करे, मुंहिंजोमांसि मुंहिंजो नालो रसूलबख्श पली जो आहे ऐं टंगे छॾियोसीं। तो ख़बर न आहे त केॾो ख़तरनाक माण्हू आहे, हीअं टंगे हिन विच में टंगीदोसीं, नौकिरी लाइ सिकंदे सॼी उमिरि खे, मतलब ख़बरदार मूंसां टीटी कई अथई। वियो दहशतगर्दी कोर्ट में, तंहिंजो तो ख़बर न आहे कि पली जो आहे, वञण खे मुलाक़ात न करणु, चई वञ हींअर वञ, तो ख़बर आहे कहिड़ी ख़तरनाक माण्हू सां पेई वास्तो। चवण जो मतिलबु आहे त आउं ख़तरनाक न आहियां, हू ख़तरनाक कम पिया कनि, बेक़ाइदे कम, कूड़ा कम, फ्रॉडी कम, न कानून में गुंजाइश, कूड़ा कानून ठाहियो, हथराला धंधा, न चवाटण जो अख़्तियार कोन्हे, जेल में सॻो ज़ोर सां ॿधण जो अख़्तियार कोन्हे, डंडा ॿेड़ियूं आड़ा हणी वेठा आहिनि। जदोजहद जी ज़रूरत आहे, तमामु घणो कानूनी मैदान पियो अचे बि न, कानून अचे बि नथो, कानून अचे तमामु वॾो मसीह मैदान पियो आहे। ज़रूरत कहिड़ी आहे, अकेलो माण्हू विड़ी नथो सघे, नंढड़ो को माण्हू विड़ी नथो सघे, किथां पैसो आणींदो, मूं वटि कीअं ईंदो, भाड़ो बि त मूंखे खपे, दरख़्वास्त खपनि, नकुल खपनि, पैसो किथां ईंदो। इन लाइ अव्हां वटि उहा शइ मौजूदु आहे। उहा कहिड़ी शइ मौजूदु आहे? उहा आहे पंहिंजी तंज़ीम। तंज़ीम आहे माउ, तंज़ीम आहे पीउ, तंज़ीम आहे राज, तंज़ीम आहे ॻोठ, तंज़ीम आहे यार ऐं भार। जेको माण्हू तंज़ीम जो फ़र्ज़ु आहे उहो अकेलो न आहे, उहो राज वारो आहे। ऐं माण्हुनि खे चवंदो आहियां त असां जहिड़ा माण्हू सिंध में, असां जहिड़ी हलंदीअ वारो माण्हू मूंखे ॿुधाए त सिंध में केरु आहे, भला कहिड़ो वॾेरो आहे जो जंहिं बि ज़िले में वञे उनजी ज़ाल जिते बि वञे उहो पराए घर में घिड़ी वञे, वेही रहे, चुल्ह ते वञी मानी पचाए खाए, अहिड़ी ॿी कहिड़ो माण्हू आहे जंहिंजी एॾी हलंदी आहे। असीं जेके तंज़ीम जा माण्हू आहियूं, से जे वियासीं ढोरे नारे वियासीं उते बि असांजो घर, जे सखर वियासीं उते बि असांजो घर, जे ठठे में वियासीं उते बि असांजो घर, असांजा हज़ारे घर सॼे सिंध में आहिनि। असांजे अबनि ॾाॾनि मां कंहिंखे बि इहो शरफ़ हासिलु न हो जो जंहिं बि ज़िले में वञे, जंहिं ॻोठ में वञे, तंहिंमें घर में घिड़ी वञे वेही रहे, उते यार ॿार वेठा आहिनि, ताड़ी लॻी पई आहे, राति जो सॼी राति कचहरियूं, मायूं वञी मायुनि सां गॾु थियनि, कचहरियूं लॻी पियूं आहिनि, हर हंधि पंहिंजो घर, हर हंधि पंहिंजो तॾो, हर हंधि पंहिंजो राज, हर पंहिंजो भाग, हर हंधि पंहिंजा वारस, सॾु करियूं सॼे सिंध में खणी खड़ो उछलायूं त हज़ार माण्हू गॾु थी वञनि। अहिड़ो त बादशाह बि कोन हो, मीर बि कोन हुआ, मोचड़नि सां माण्हू गॾु कंदा हुआ, मर्ज़ीअ सां माण्हू कोन ईंदा हुआ। पाण खे जादू जी लड़कड़ी हथ में आई, हुन मलकां परीअ चयो हुनखे सैफुल मलूक खे त वार ही तोखे ॾियां थी, हिनखे सेक ॾींदीअ, त हुन परीअ चयो त आउं उॾामी थो वठी ईंदुसि। हीअ तंज़ीम जेका साबु सेक आहे, सेक थोरो अचे थो, सॼी तंज़ीम गॾु थी वञे थी। तंहिं करे जेके सिंधी हारी तहरीक में शामिल असांजा भाउर हारी आहिनि, उन्हनि जहिड़ो ख़ुशि नसीब सवनि हज़ारनि सालनि में सिंध में को बि माण्हू कोन थियो। वधि में वधि ज़ात तौबा चांडियो चांडियुनि में थियो, पर चांडिया बि चांडियुनि जा वेरी आहिनि। पंहिंजो पाड़े में आग लॻी पई आहे, भाउ जो दुश्मन आहे। तंज़ीम में सभु दोस्त आहिनि, त जेकॾहिं तंज़ीम में को माण्हू आहे त तंज़ीम त कंहिं माण्हू जी हिफ़ाज़त करे सघे थी। छाजो सूबेदार, छाजो एसपी, छाजो माण्हू, छाजो लोफर पार्टी, छाजी बदमाशी, का शइ न आहे। अॼु के दौर में कंहिं बि माण्हूअ खे कंध हेठि करे पंहिंजे वतन में हलण जी का ज़रूरत न आहे, जेकॾहिं हू पंहिंजे तंज़ीम सां गॾु आहे। कंध मथे खणी हलण लाइ असांखे कंहिं वॾेरे जो टाउट थियण जी ज़रूरत न आहे, कंहिं वॾेरे जो दल्लो बणिजी उनजे पारां पंहिंजे भाउरनि जे मथां वार करण जी ज़रूरत न आहे। असांखे हक़ आहे हिन धरतीअ जे मथां आबरूअ सां रहण, इज़त सां रहण, वक़ार सां रहण जो, शान सां रहण जो, इंसान बणिजी रहण असांजो पैदाइशी हक़ आहे। ख़ुशि रहण असांजो हक़ आहे, आज़ादु रहण असांजो हक़ आहे, हिन धरतीअ ते सुरख़ुरू थी हलण असांजो हक़ आहे। इहो कंहिंजो महिरबानी कान्हे, कंहिंजो कर्ज़ु कोन्हे, कंहिंजो अहसान कोन्हे। इंसान खे हक़ आहे त हिन धरतीअ ते ख़ुशि थी रहे, इज़त सां रहे, आबरूअ सां रहे, ख़ुशहाल थी रहे, इल्म सां रहे, सम्झ सां रहे, सुकून सां रहे। इहो हक़ आहे। जमीयत अक़वाम पदरनामो जारी कयो आहे, उन तस्लीम कयो आहे
त ख़ुशीअ जी ॻोल्हा करणु हिन धरतीअ ते रहंदड़ हर मर्द ऐं औरत, हर ॿार ऐं ॿुढे जी पैदाइशी हक़ आहे तो ख़ुशि रहे। ख़ुशि रहणु हक़ आहे। ख़ौफ़ खां निजात, दहशत खां निजात, टिप खां निजात, अलाड़े अदा सांझीअ लाइ छा थींदो? उहा हुकूमत करण जे लाइक़ु न आहे। उहो हाकिम सॾाइण जे लाइक़ु न आहे। जंहिंजे हूंदे माण्हू ॾकनि, धाड़ेलनि खां, दहशतगर्दनि खां, लोफरनि खां, पुलिस खां, ऑफिसरनि खां ॾकनि। उहा हुकूमत कहिड़ी आहे? उहा हुकूमत सॾाइण जे लाइक़ु न आहे। तंहिं करे पंहिंजो फर्ज़ु आहे त समूरा इंसानी हक़ सभु माण्हू माणीनि। ईअं कोन थींदो त मूंखे हक़ मिलनि, ॿियनि खे न मिलनि, पोइ कीअं थींदो? हक़ तॾहिं हलबा जॾहिं सभिनी खे मिलनि। दोस्तो, साथियो, का बि ज़रूरत न आहे तव्हांखे दुनिया में ग़मगीन गुज़ारण जी। हिन धरतीअ ते एतिरा वसीला आहिनि, एतिरी ज़मीन आहे, एतिरो पाणी आहे, हींअर पाणी खुटल आहे, एतिरो पाणी आहे, एतिरा मेवा आहिनि, एतिरा वसीला आहिनि, एतिरा हिन धरती जे अंदरि पेट में एॾियूं कुवतूं आहिनि जो सभु माण्हू मुनासिब हद ताईं ख़ुशि थी गुज़रान करे सघनि था ऐं धरतीअ ते इज़त सां रही सघनि था। गड़बड़ हीअ आहे त ज़ालिम, फोरू ऐं डाकू उन सॼे बंदोबस्त खे गड़बड़ था कनि। तव्हां ते इहो फर्ज़ु आयद थिए थो तारीख़ जो त तव्हीं मुनज़म थी पंहिंजे तबिके जे झंडे जे हेठां इंसान खे दर्स ॾियो, सुकून जो, कामयाबीअ जो, तहफ़ुज़ जो, इज़त जो, वक़ार जो। उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं में पंहिंजे तनज़ीम सां गॾु हुजो, तव्हीं वफ़ादार हुजो, तव्हां पुराणियूं आदतूं गंदियूं, चांडिया, मगसी, फलाणा ज़ातियुनि वारा इहे लानतूं जेके आहिनि, सभु ज़ात पात जो फ़र्क़ु लानत आहे। असीं सभु सिंधी आहियूं, सभ खां पहिरीं इंसान आहियूं, पोइ असीं ॿियो कुझु आहियूं ऐं ज़ात पात नंढड़ी आहे, पुराणियूं ॻाल्हियूं। पाण सभु भाउर, हे सभु घर पंहिंजा आहिनि, हे शहर पंहिंजा आहिनि, हे भाउर पंहिंजा आहिनि, हे भेनरूं पंहिंजूं आहिनि, हे ॿार पंहिंजा आहिनि, हे सभु शयूं पंहिंजूं गॾु ऐं मुश्तरक आहिनि। हिन धरती जा समूरा वसीला पाण मां सभिनी जा आहिनि ऐं पाण मां हिकु हिकु जा आहिनि। हे गीत, हे वायूं, हे गज़ल, हे मेवा, हे बनियूं, हे सभु पाण लाइ गॾु आहिनि। पाण मां हिकु खे पंहिंजो हिसो वठण जो हक़ आहे। जेकॾहिं पाण चाहियूं त इहो इंतज़ाम करे सघूं था, इंतज़ाम थी सघे थो। ॿियनि मुल्क में इंतज़ाम आहे त हेसिर सां थिए। फ़क़ति हे गुंडा, हे वॾेरा, हे बदमाश, हे लोफर, हे पुलिस वारा, हे कामोरा पाण बुखनि मरनि था। मूंखे ख़त लिखंदा आहिनि, असीं बुखनि न भरूं। सॼो मामिलो गड़बड़ आहे। इन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे, इन्हनि जे ॿारनि लाइ ज़रूरी आहे, इन जे नियाणियुनि लाइ ज़रूरी आहे त हीउ सॼो गड़बड़ जेको निज़ाम में आहे इहो दुरुस्त थिए। अचो त हथ वंडायूं, पंहिंजे दिमाग़ मां पुराणा ख़्याल कढूं, अचो त नवां इंसान बणिजो, नई दुनिया ॾियूं, नवां रिश्ता, नवां लाॻापा, नवां जीअण जा ढंग ऐं जे ज़रूरत पई त नवां मरण जा ढंग। छो त जीअण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू खे मरण में बि हिकिड़ो शान हुजे। भाड़ियो थी, कुकुड़ थी, कंधे हेठि करे, चमचो थी, टके जो माण्हू थी, ख़सीस थी मरण, तंहिंजे बदिरां हिकिड़े ॾींहुं मुड़ुसु माण्हू थी, सचो पचो इंसान थी, कंध मथे खणी हलण जी हिकिड़ी ॾींहं जी ज़िंदगी 1000 सालनि जे भाड़ियाईअ लूमड़ जी ज़िंदगी खां बहितर। अचो त शान सां जियूं ऐं ज़रूरत पवे त शान सां पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजे इंसाफ़ ऐं पंहिंजे इंसान ज़ात तां पंहिंजी खिलंदे कुॾंदे पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे छॾियूं। जीअं सखी दाता थींदा आहिनि त पैसा बि ॾिबाइनि, कॾहिं कॾहिं जान बि सखावत में ॾेई छॾिबी आहे पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजे धरतीअ खे। आउं तव्हांखे अपील थो करियां त रुॻो नंढड़ा ॻोठ जा वारे जा माण्हू न थियो, सिंध जा बि न थियो, नज़र खोलियो न धरतीअ ते, वसी धरतीअ ते, करे सम्झो त हीउ चीन बि पंहिंजो आहे, हीउ यूनान बि पंहिंजो आहे, हीउ विरान बि पंहिंजो आहे, हे सभई रेडिया, हे टेलीविज़न इंसाननि जो मुक़दर गॾु आहे। हीअ धरती नंढड़ी आहे, उहो तमामु तेज़ी सां हले थी। हिनखे चवंदा आहिनि स्पेसशिप अर्थ, खलाई जहाज़ आहे, नंढड़ो हिकिड़ो तेज़ रफ़्तार जहाज़ आहे, तंहिं ते पाण सुवार आहियूं। सभिनी जो मुक़दर गॾु आहे, सभिनी जी तक़दीर गॾु आहे। अचो त पंहिंजे ज़हन खे कुशादो कयूं, हिन धरतीअ जा बासी बणिजूं, पंहिंजे दिलनि में जुरतूं पैदा करियूं, पंहिंजे अंदर मां जुरतूं पैदा करियूं, पंहिंजे सदियुनि जे तारीख़ खां कुवत ऐं ख़ुरश हासिल करियूं। पंहिंजा करोड़ी माण्हू बहादुर हुआ, पाण खणी कमज़ोर हुआ, वॾा सभु भाड़िया कोन हुआ, ऐं हीअ धरती सॼी पंहिंजी आहे। इन में केॾा मथेर मुड़ुस हुआ, केॾा दिलेर हुआ। अचो त उन्हनि जे नक्शे क़दम ते हलूं, कंध मथे खणूं, कंध मथे खणी हलूं ऐं कंध मथे खणी हलण खां सवाइ ॿीअ तरह हलण खां इनकार करियूं।
असी चऊं असी कंध हेठ करे जीअण लाइ मरण बेहतर समझंदासीं। असी इंसान ते चवंदासीं, जानवरनि वांगुरु जीअण असी बर्दाश्त नथा करे सघूं। साथियो, दोस्तो, अॼु शानदार कॉन्फ्रेंस थी आहे, जंहिं जेतिरा हौसला अव्हांखे ॾिना आहिनि ओतिरा ई हौसला मूंखे ॾिनो आहे। यकीन ॼाणो त अव्हांजे हिन गरजण, अव्हांजे हिन नग़मनि, अव्हांजे हिन टेबलनि, अव्हांजे हिन पुरसुकून नमूने सां वेहण, अव्हांजे ताड़ियुनि मूंखे ॾहुणी कुवत ॾिनी आहे। माण्हू भाईंदा हूंदा त असीं के वॾा पहलवान आहियूं। को पहलवान कोन्हे। माउजी तुम चयो आहे दुनिया में को बि अहिड़ो इंसान कोन्हे जंहिंखे ॿिए जे तरफ़ां सहारे, जोश ऐं वलवले जे सुहाग जी ज़रूरत न हुजे। असीं सभु हिक ॿिए सां गॾिजी हिक ॿिए जे लाइ तक़वियत आहियूं। असीं सभु हिक ॿिए जा सहारा आहियूं, हिक ॿिए खे कुवत ॾियूं था, हिक ॿिए जी ताक़त आहियूं, हिक ॿिए जे ॿाहनि जो बल आहियूं। अचो त लाड़ खां वठी उतर ताईं ऐं काछे खां वठी सौथर ताईं हिकु हिकु माण्हू सिंध धरती जो बचो बचो गॾिजी पाण जदोजहद करियूं, ज़ुल्म जे ज़ंजीरनि खे टोड़ियूं, जागीरदारी खे ग़र्क़ करियूं, आज़ाद इंसान थियूं ऐं असीं हारियुनि मां ख़ुशहाल आबादगार बणिजूं ऐं पंहिंजे ग़ुलाम क़ौम खे समूरनि मंज़रनि खां आज़ादु कयूं। जी असीं